नाज़रीन, ख़ैरपुर में सकाफ़ती दिहाड़े के मौके ते खट कचहरी मुनक़द कई वई, जंहिं दौरान सकाफ़ती खाधा पेश कया विया। ॾिसूं था हरीश कुमार जी ही रिपोर्ट। मेहरान टीवी तरफां 6 डिसंबर ते सिंध जा ॿेट ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत जे उनवान हेठि सकाफ़ती दिहाड़ो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ राणीपुर भरिसां ॻोठ रहीमबख़्श वसाण में मेहरान टीवी पारां खट कचहरी मुनक़द कई वई, जंहिंमें नेमत अली वसाण पारां सिंधी साग मखण ऐं सिंधी खाधा ठाहे महिमान नवाज़ी कई वई। दुनिया के एक मैसेज ॾियण था चाहियूं त जेका असांजी सिंध जी सकाफ़त ऐं महिमान नवाज़ी वॾनि खां वठी मशहूर हुई, उहा शइ अॼु बि क़ाइमु आहे, अॼु बि दाइमु आहे ऐं बिल्कुलु कचहरियूं क़ाइमु आहिनि ऐं इहे ई महिमान नवाज़ियूं क़ाइमु आहिनि। असांखे तमामु हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे त को महिमान अचे असां वटि। सिंध जी शाहूकार सकाफ़त के भेटा पेश करण लाइ मां जस पेश तो क्या मेहरान टीवी जे सत के जिन जेको आहे ही सकाफ़ती दिहाड़ो मल्हाए सिंधियुनि माण्हुनि में हिकिड़ो शौर उजागर कयो आहे। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो त हिन जदीद दौर में जिते जेको आहे सोशल मीडिया जो दौर आहे, इंटरनेट जो दौर आहे, माण्हू जेको आहे महदूद थी विया आहिनि पंहिंजे कमनि ताईं, उते जेको आहे हितां जी महिमान नवाज़ी ऐं इहे खट कचहरियूं बि पंहिंजी अहमियत पाण आहिनि, छाकाणि त हिते असांजा जेके सिंधी माण्हू आहिनि उन्हनि में हिकिड़ो शौर उजागर करण जे लाइ हितां जा जेके सिंधी खाधा आहिनि, सिंध जी सकाफ़त त शाहूकार आहे पर एग्रीकल्चर जे हवाले सां जेको सिंध खे अलाह सां ई नवाज़ियो आहे, जंहिंमें साग आहे, पली आहे, उन सां गॾोगॾु असांजो हितां जो मखण आहे ऐं लस्सी ऐं माखी, इन जो ज़ाइको त बिल्कुलु आहे पर ज़ाइके सां गॾु ही सिहत जे लाइ बि तमामु हिकिड़ी सुठी ग़िज़ा जा हामिल आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो न त अॼु ही जेको हिते खट कचहरी थी आहे, हिन खट कचहरी सां इहो फ़ाइदो थींदो त अॼुकल्ह जा जेके नौजवान आहिनि उहे पके पोड़नि सां वेही पंहिंजा ॾुख सुख ओरनि था, उन सां गॾोगॾु पंहिंजे मुल्क जी तरक़ी ऐं फलाह बहबूद जे लाइ बि पंहिंजा ख़्यालात हिक ॿिए सां शेयर कनि था। बहितर ॻाल्हियूं इहे आहिनि त असांजी हिन कल्चर जे ॾींहंनि सां गॾु असांजी जेके खट कचहरियूं आहिनि इहे ओताकूं आबाद हुजनि, हिन सां असांजे जेके सिंध जा ॿिया मसइला आहिनि उहे गॾु कचहरियुनि में बि वेही उन्हनि जे लाइ सुठो हिकिड़ो लाहे अमल जोड़े सघिजे थो। कचहरियूं ओताकूं इहे सिंध जो अॼु जो रवाजु कोन्हे, इहे अबदी अज़ल खां हलंदो पियो अचे। हाणे इहो वक़्त सां गॾु जीअं चइजे थो साइंस जे तरक़ी कई आहे त असांजी ओताकूं गैराबा थींदी पइजी वञनि, उन जो नुक़सानु फ़ाइदे खां वधीक नुक़सानु आहे। नुक़सानु इहो आहे त असांजो जेको नओं नसुलु आहे उहो वॾनि मां पिराए घटि थो। अॻु में ओताकुनि में इहो हूंदो त वॾा कचहरी कंदा, नंढा विहंदा, उतां ॿुधंदा हुआ, दुनिया जी वहिंवार ॾिसंदा हुया, उथण वेहण ॻाल्हाइण ॿोलाइण सलीक़ो, माना पूरो जेको हुनजो ज़िंदगीअ जो ढांचो हुन में अची वेंदो। असां जेको आहे मेहरान टीवी के जस पेश कयूं था मुराई साहब के, अब्दुल रऊफ़ चंडी साहब के, जिन जी सकाफ़त जे हवाले सां अजब टोपी जो प्रोग्राम 6 डिसंबर ते रखियो आहे। मां हुन सां गॾु इहा ज़रूरु ॻाल्हि कंदुमि त जीअं असांजी पुराणी सकाफ़त आहे जंहिंमें असांजो उताकूं, असांजूं कचहरियूं, असांजा जेके उन वक़्त जा जेके दोस्त वेंदा, इन ई तरह सां असांजे नई ॻोठ में हिन वक़्त बि दाइम क़ाइमु आहिनि। अॼु जे दोस्त सां गॾु थिया, उन सां गॾु जेके असांजा पुराणा खाधा जेके असां साग जो चऊं, असां लस्सी चऊं, जेके हिन दौर में त घटि इस्तेमालु कयो पर असांजी सिंध जी अखे सकाफ़त रही आहे, जीअं असां अजरक टोपी रही आहे अहिड़ी तरीक़े सां असांजे उताकूं दाइम क़ाइमु रहियूं आहिनि। ईअं ई असांजा ॻोठाणा गॾु थींदा आहिनि, हिक ॿिए खे दावतूं ॾींदा आहिनि, ईअं अची पंहिंजे उताकूं में वेही करे मोहबतूं वंडींदा आहिनि। इन सां इहो थिए थो त जेके नफ़रतूं उहे दूरि थियनि थियूं, मोहबतूं वधनि थियूं। जस पेश कंस मेहरान टीवी न्यूज़ वारनि खे जेके हर जॻह ते पर हर ज़िले में, हर तालके में, हर शहर में बहितरीनु प्रोग्राम करे रहिया आहिनि, ख़ासि करे सिंध जे सकाफ़त जे लाइ, सिंध जे पुराणनि माॻनि जे लाइ। ऐं जेके असांजा हिन वक़्तु महिमान नवाज़ी ख़ासि करे सिंध जी आहे, सिंध असांजी मशहूरु ई महिमान नवाज़ीअ जे करे आहे। तव्हां पंजाब वञो, बलोचिस्तान वञो, कहिड़े शहर में वञो, पर तव्हांखे जेको मान मिलंदो नी, ऐं उते हर माण्हू बि इहो ई चवंदो, मां चवंदो साग जी पॉइंट ते त अॼु जेको असांजे दोस्तनि नेमतुल्लाह वसाण साग तयारु करायो, ख़ासि करे सिंधी मखण में, उन में जहिड़ो थूम मज़ो कयो। ऐं ईअं सुबुह जे टाइम जो असां वटि साग मशहूरु आहे, जीअं तव्हां पंजाब या ॿियनि इलाइक़नि में सुबुह जो पाओ मशहूरु हूंदो आहे खाइणु,
ऐं असां उन खां वधीक पंहिंजे सिंध में जेको आहे त सुबुह जो साग खे अहमियत ॾींदा आहियूं। अॼु बिल्कुलु सिंध सकाफ़तनि सां भरियल आहे ऐं जीअं सिंध जी सकाफ़त टोपी अजरक ऐं पटको आहे, अहिड़ी तरह सिंध जी जेका मच कचहरियूं आहिनि ऐं जेको कचहरियूं थींदियूं आहिनि ऐं महिमान नवाज़ी आहे उहा बि सकाफ़त में शामिल आहे। अवां महिमाननि जा व्यूज़ ॿुधा ऐं उन्हनि जो चवणु हुयो त खट कचहरियूं जेके थींदियूं आहिनि उन में जेके वॾड़नि जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उन्हनि में नंढड़नि खे वेहणु खपे त जीअं आईंदा जो मुस्तक़बिल बहितर थी सघे ऐं वॾनि मां नंढा पिराए सघनि। कैमरा टीम सां गॾु हरीश कुमार, मेहरान टीवी न्यूज़, खैरपुर।